नाज़रीन, नसीराबाद में रमज़ान मुबारक के भलारे महीने में महंगाई चोट चढ़ी वही है। सब्जियों और फ्रूट गरीब के खाइण खां परे थी विया आहिनि। उन हवाले से ॾिसूं था नसीराबाद में अल्ताफ कांधड़ू जी ही रिपोर्ट। महंगाई पेट्रोल की कीमतों में तमाम घनी वधी चुकियूं आहिनि। नियाज़ी हुकूमत जो जेको बार हुयो हिकिड़ो आवाम जे मथां जंहिंखे डमर चइजे सिंधीअ में सोले लफ़्ज़नि में, त उहो बि लथो आहे। हाणे अलाह कदो उमेद आहे त को थी सघे थो त महंगाई में कुछ घटाई अचे। बाक़ी ॾींहों ॾींहुं आम माण्हूअ जी ज़िंदगी अजीरन थी चुकी आहे। महंगाई तमामु घणी आहे। खाधे पीते जूं स्पेशल इहे खाधे पीते जूं शयूं जेकॾहिं कंट्रोल में हुजनि या घटि हुजनि त उनजो तमामु घणो पॉजिटिव फ़र्क़ु पवंदो। पर ग़रीब माण्हू खे खाधे पीते जी शइ जेकॾहिं सस्ती न मिलंदी, अनाज आहे, सब्जी आहे, दवाऊं इहे सस्तियूं न मिलंदियूं, बाक़ी हुनजे लाइ ज़िंदगी जो कारोबार करणु ॾाढो ॾुखियो थी वेंदो। मेंदो जो खाधो माना जेको 2400 रुपया हे कंपनी में मिले थो, हे खपनि था 3000 ते। हाणे 3000 रुपया जेको आहे मैदो त असां हुन में छा कढूं। एगरो जेको आहे 5800 रुपया, 6500 जेको आहे ताज़ा गिहु, इनखे असां हाणे छा कयूं। इनखे जेको आहे माना कुझु थी नथो सघे। असां ॾींहों ॾींहुं वञूं था पोइ हिते थींदा। एतिरी महांगाई करे छॾींदऊं जंहिंजो को अंदाज़ो ई न आहे। असांजो मक़सदु चवण जो इहो आहे त गवर्नमेंट कहिड़ी बि हुजे, नवाब शरीफ़ हुजे, PPR जी हुजे या इमरान खान हुजे, पर असांखे 30 रुपया किलो वटो, 20 रुपया किलो बटाला या 17-15 रुपया गिह जी थैली खपे। असांखे 14,000 12,000 जी ज़रूरत न आहे। असीं ग़रीब माण्हू जेके 500 रुपया रोज़गार कमाइण वारा आहियूं, 3 महीने 14,000 त असांखे ॾियनि था, पर असां 45,000 मथे था भरियूं हर माण्हू। अपील गवर्नमेंट खे आहे त असांखे सिर्फ़ु सस्ताई खपे, तव्हांजा पैसा न खपनि। असीं ग़रीब माण्हू पीड़िजी विया आहियूं। सुबुह जो वञ त हिकिड़ो अघु, शाम जो वञ त ॿियो अघु, वरी ॿिए ॾींहं ते वञ त टियों अघु। शयूं कुझु असांजो बि हिन में दुकानदारनि जो बि ॾोह आहे, वापारी तबिके जो ॾोह आहे, कुझु माना जेको आहे सो मथियनि जो बि ॾोह आहे। बाक़ी ईअं आहे जेकॾहिं असांजे सब्जीअ में घटि रेट मिलंदो त असां घटि करे खपाईंदासीं, वधि करे मिलंदो त वधि करे खपाईंदासीं। छो जो हीअ हिकिड़ी किनी प्रक्रिया आहे। हीअ घणी अची वई त सस्ती मिलंदी, थोरी अची वई त महांगी मिलंदी। ऐं महांगाई एतिरी थी वई आहे जंहिंजी ॻाल्हि आहे। असां 500 रुपया मज़दूरी कमायूं था, 500 कमायूं था, हिन में पूरो नथी थिए। खंडु गिहु चांवर हर शइ महांगो आहे, असांजो माना जान नथो हली सघे। इन जे लाइ को असांजे गवर्नमेंट खे अपील आहे त रिलीफ ॾिए असांजी। रमज़ान शरीफ़ में बि का बि घटिताई न थी आहे, जीअं पोइ तीअं महांगाई थींदी वञे, असांजी पूरो नथी थिए। गरीब माण्हू न भाॼी थो वठी सघे, न गिहु थो वठी सघे, न अटो थो वठी सघे। असां वञूं काॾे, ग़रीब माण्हू जेको आहे न कमाई आहे, न मज़ूर करे 500 रुपया 1000 रुपया कढूं। हाणे 500 रुपया घर जो ख़र्चो बीमारी बड़ी में कढूं। माना जेको आहे असांजे हुक्मरान अलाह कुझु करे न, जेको एॾी महांगाई करे छॾी छा